अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल पापनगर सां गॾोगॾु अॼु 3-4 ड्रामनि जी तव्हांखे अपडेट ॾींदासीं दोस्तों हिन नंढड़े वीडियो में। दोस्तों हिकिड़ो ड्रामो जेको वाहिद ड्रामो आहे जेको अब्बास गुलूडाणी जो पापनगर ड्रामो अची रहियो आहे। छो त अब्बास गुलूडाणी जो ड्रामो पहिरियों हलियो जागीर चंड ग्रहण तव्हांखे यादि हूंदो ऐं उन में अब्बास गुल हुयो। उन खां पोइ कंहिं ड्रामे में नाहे आयो। ही वाहिद ड्रामो जेको फाइटर ड्रामो जो अची रहियो आहे पापनगर, इहो कामयाबु ड्रामो आहे। इन सां गॾोगॾु दोस्तों ॿिनि अदाकारनि जा बि ड्रामा अची रहिया आहिनि। जीअं हाणे इरफान शेख जी फिल्म अची रही आहे जानी दुश्मन ईद ते। उन सां गॾोगॾु दोस्तों मां ॿुधाईंदो हलां त जीअं हाणे ॿिया अदाकार यानी रबन यानी आज़म मेंगल जो ड्रामो अची रहियो आहे। पंहिंजा वेरी हाजन तिवणी जो ड्रामो जेको अची रहियो आहे तव्हांखे, यानी सजावल खान जो ड्रामो वेरनि जी बस्ती तव्हांखे यादि आहे, इहो अची रहियो आहे। ऐं काफ़ी ॿिया नवां ड्रामा बि सिलेक्ट कया पिया वञनि। तमामु जल्द दोस्तों इहे फाइनल थींदा। हक़ीक़त पुछो ही ड्रामा हाई लेवल जा ड्रामा अची रहिया आहिनि, पर पापनगर ड्रामो त ज़बरदस्त आहे। इहो सभिनी खां वधीक इन जी कहाणी दिलचस्प कहाणी आहे, ॾाढी सुठी कहाणी आहे ऐं इहा क़ौम जे लाइ हिकिड़ो मैसेज ॾिनो वेंदो हिन ड्रामे में। अहिड़े क़िस्म जी कहाणी आहे। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों। असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खुसरो टेक्निकल खे सब्सक्राइब, लाइक, शेयर ज़रूरु कंदा। मिलंदासीं तव्हां